पाकिस्तान के सब खां वॾे शहर कराची में टैंकर माफिया बाबत तव्हां ॿुधो हूंदो, पर छा तव्हां खे इहो ॿुधी हैरत थींदी त सहराई इलाके थर में भी हाणे टैंकर माफिया जन्म वठी चुकी है। करोड़ रुपयनि जी सीड़पकारी बावजूद माण्हू पानी जे पीअण खां महरूम आहिनि। थर जे माण्हुनि खे कीअं उञायल रखियो पियो वञे, अचो त उन जो जाइज़ो वठूं। मां आहियां फहमीदा रियाज़ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो WTN न्यूज़। नंगर पार्कर जे ॻोठ अंतरियो भील में हिकु खूह जो पानी पीअण सां 11 माण्हू बीमार थी पिया। ॿिनि खे इंतहाई गणती जोगी हालत में मिठी ज़िलई अस्पताल पहुचायो वियो। डॉक्टरनि जो चवण हो त हुननि ज़हरीलो पानी पीतो आहे। साॻे ॻोठ में पानी जो हिकु तलाह ठहियल आहे जिते दरियाई पानी गॾु थियणु घुर्जे हा, पर उन तलाह में कॾहिं बि पाइप ज़रे पानी न पहुतो, न ई भर पासे वारनि ॻोठनि में पानी अचे थो। जॾहिं त तलाह ऐं लाइन मौजूद आहिनि, पोइ ही पानी वञे किथे थो। नवकोट खां 2001 में 12 इंच जी मिठे पानी जी लाइन मिठी ताईं पहुचाई वई, जंहिंखां पोइ 2003 में जॾहिं चीनी कंपनी शनवा कोयले जो कमु शुरू कयो त हिकु ॿी 12 इंच जी लाइन आंदी वई ऐं 2018 में हिन मंसूबे में वाध कई वई। पानी खे अॻिते वधाइण लाइ हर 15 किलोमीटर जे फ़ासिले ते बूस्टिंग पंप लॻाया विया आहिनि। इन खां अलावा उते पानी जा तलाह बि ठाहिया विया आहिनि। थरपारकर जे 3 वॾनि शहरनि मिठी, इस्लामकोट ऐं नंगर पार्कर खे पानी फराहम करण लाइ मिठी शहर में फांगरियो ते हिकु ज़ख़ीरो ठाहियो वियो। मिठी खां नंगर पार्कर ताईं पंपिंग स्टेशननि खे सोलर सिस्टम सां ॻंढियो वियो, जॾहिं त नवकोट खां मिठी ताईं हिकु अलॻि बिजली जी लाइन मख़्तस कई वई त जीअं पानी जी फराहमी में रुकावट न अचे। जेकॾहिं मंसूबे जो नतीजो ॾिठो वञे त नंगर पार्कर खे 2008 में मंसूबो मुकमल थियण खां पोइ अमली तौर ते पाइपलाइन जो पानी न मिलियो आहे। इस्लामकोट खे महीने में हिकु भेरो पानी मिले थो। मौजूदा वक़्तु माण्हू गुज़िरियल 45 ॾींहंनि खां पाइपलाइन ज़रिए पानी खां महरूम आहिनि। मिठी में एशिया जो सभ खां वॾो RO प्लांट लॻायो वियो, जेको फ़ाल न थियो, जॾहिं त केतिरा ई माण्हू वाटर टैंकर ख़रीद करण ते मजबूर आहिनि। ॾिठो वञे त पानी जा ज़ख़ीरा ऐं पंपिंग स्टेशनूं फ़ाल आहिनि, जिन जो बुनियादी मक़सदु त उहो हो त ज़ख़ीरो कयल पानी पाइपलाइनुनि ज़रिए शहरनि ऐं ॻोठनि ताईं पहुचे, जॾहिं त टैंकर सिर्फ़ हंगामी हालतनि में इस्तेमालु थियनि, पर अमली तौर ते उन जे उबतड़ थी रहियो आहे, छाकाणि त पाइपलाइनूं बंदि आहिनि ऐं टैंकर बुनियादी ज़रियो बणिजी चुका आहिनि। अॻु जेका ज़िम्मेवारी पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग जी हुई, हाणे उहा मिठी म्यूनिसिपल संभाले वरिती आहे, जंहिंखां पोइ वाटर टैंकर जो कारोबार हथी वठी रहियो आहे। हिकु अंदाज़े मूजिबि रोज़ानो लॻभॻि 100 टैंकरनि खे सरकारी स्लिप्स जारी कयूं वञनि थियूं। फी टैंकर सरकारी अघु 500 रुपया आहे। मिठी शहर में इहो 6000 रुपयनि में विकिरो थिए थो। 10 किलोमीटर परे क़ीमत 7000 रुपया थी वञे थी ऐं 20 किलोमीटर परे 14000 रुपया वरिता वञनि था। सवाल इहो आहे त जॾहिं रोज़ानो एतिरी वॾी मिक़दार में पाणी टैंकरनि ज़रिए निकिरी सघे थो त पोइ पाइपलाइन सप्लाई छो बहाल न कई पई वञे। हिन सूरत हाल मां वाज़े थिए थो त पाणी ज़ख़ीरनि में मौजूदु आहे, पर शहरनि ताईं न पियो पहुचे। बहरान सप्लाई जो न, पर विरासत जो आहे। थर में रवायती तौर ते पाणी जा वसीला या त बरसातुनि ते दारोमदार रखनि था या वरी ज़ेरे ज़मीन पाणी ते। ऊन्हारे जे ॾींहंनि में ज़ेरे ज़मीन पाणी वधीक खारो थी वञे थो ऐं जेकॾहिं बरसातूं न पवनि त ॾुकार पइजी वञे थो। नतीजे में इंसाननि ऐं जानवरनि लाइ पीअण जो पाणी बि नायाब थी वञे थो। हिन सूरत हाल में केतिरई भेरा इंसानी अलमिया जन्म वठी चुका आहिनि, जिन खां बचण लाइ हुकूमत दरियाई पाणी पहुचाइण जो इंतज़ाम कयो हो। जेकॾहिं ॾिठो वञे त पाणी जो ही मसलो इंसानी ऐं इंतज़ामी मसलो आहे, पर हिन सियासी शक्ल इख्तियार करे वरिती आहे। नंगर पार्कर जे MPA कासिम सिराज सूमरो पंहिंजे तक नंगर पार्कनि में पाणी जी अणहूंद जो पतो लॻाईंदे फांगरियो पहुतो, जिते हुननि पाण टैंकर माफिया जो कारोबार ॾिठो ऐं नाराज़गी जो इज़हार कयो। जंहिंखां पोइ हुन पार्टी जी आला क़यादत ऐं लाॻापियल खातनि सां मुलाक़ातूं कयूं। मलाणी ख़ानदान खे इहा ॻाल्हि नागवार गुज़री ऐं म्यूनिसिपल कमेटी मिठी जे चेयरमैन डॉक्टर मनोज कुमार मलाणी चवे थो त लोकल गवर्नमेंट पारां जेकी कमेटी जोड़ी वई आहे, हू इन जे साम्हूं पंहिंजा मौक़िफ़ पेश कंदो। टैंकरनि ज़रिए पाणी जी फराहमी गुज़िरियल 20 सालनि खां क़ानूनी तौर ते ठीके ते ॾिनी पई वञे। हू समूरियूं क़ानूनी घुर्जूं पूरियूं करे टेंडर ज़रिए ही ठीको ॾियनि था। नाज़रीन, बुनियादी ज़रूरतनि खे बि जॾहिं कारोबार बणायो वञे थो त पोइ इंसानी बहरान जन्म वठनि था। थर में बि अमलदार हिन बहरान खे हथी ॾेई रहिया आहिनि।